अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ज़ाहिर ज़िंदगी जो डॉक्टर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु हिकु तमामु बहितरीन ड्रामे जी रिव्यू खणी हाज़ुर थियो आहियां। ड्रामो आहे तकरार। दोस्तों, तकरार ड्रामो ज़ाहिर ज़िंदगी खां पोइ बुलंदियुनि ताईं वञे पियो ऐं जेका सिंध टीवी जो ही ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी जीअं वॾो मक़बूल वियो आहे। ज़हर ज़िंदगी जीअं हिन ड्रामे खे बि माण्हू वॾे शौक़ु ऐं चाह सां ॾिसनि पिया, छो त हिन में तमामु बहितरीन कैरेक्टर आहिनि ऐं तमामु बहितरीन अदाकार आहिनि। लाला रफ़ीक ज़ौर हाजन ज़ुल्फ़कार बुर्दी, उन खां अलावा ॿिया तमामु बहितरीन जेके एक्टर आहिनि हिन ड्रामे में कमु कनि पिया। ड्रामो आहे तकरार ऐं हिन जी ईंदड़ क़िस्त तमामु दिलचस्प आहे, जेका ॾिसंदड़नि खे तमामु बहितरीन लॻंदी, छो त हीउ ड्रामो बि साईं नूर ज़ौर साहब जे कलम सां लिखियलु आहे ऐं साईं नूर ज़ौर साहब जी कलम हुजे ऐं ड्रामो जेको कामयाबु न थिए इहो थी नथो सघे। ओॾों जेका डायरेक्शन आहे उहा असगर चौधरी जी आहे। असगर चौधरी जेको बहावल ख़ान जे कैरेक्टर में अचे पियो, तमामु बहितरीन कैरेक्टर आहे। नादरीन, हिन ड्रामे जी ॻाल्हि कंदासीं त मीर जी जेका मंग आहे अगवा थिए थी। मीर जी मंग ऐं हाशू जी भेण जेका आहे उहा अगवा थिए थी। उनजो अगवा जो शक जेको आहे नवाब ख़ान ॾेखारे थो मूसा ॾांहुं, छो त मूसा अहिड़ी धमकी ॾिनी हुई त मां हिन खे अगवा कंदुसि, पर मूसा हिन वक़्तु ज़ख़्मी हालत में आहे। पर ही जेका चाल आहे नवाब ख़ान तमामु बहितरीन नमूने सां हले पियो ऐं हिन चाल में कामयाबु थी वञे थो, छो त हुनखे बदिलो वठिणो आहे ऐं मीर जेको आहे उहा नवाब ख़ान जी गिरफ़्त मां निकिरी वियो आहे। उन्हनि खे सबक़ु सेखारण जे लाइ ही नवाब ख़ान जी हिकु तमामु वॾी चाल आहे। जॾहिं मीर जी मंग ऐं हाशू जी भेण अगवा थिए थी त नवाब ख़ान उन्हनि ॿिन्ही खे वठी बहावल ख़ान जे घर में दाख़िल थिए थो राति जे वक़्तु ऐं उन्हनि खे अगवा करे थो, जंहिंमें बहावल ख़ान ऐं राणी खे अगवा कयो वेंदो आहे। बहावल ख़ान खे रसनि सां ॿधी बहावल ख़ान जी धीउ राणी जो निकाह मीर सां कराइण जी कोशिशि कई वेंदी आहे। राणी उन ते राज़ी थी वेंदी आहे ऐं राणी खे नवाब ख़ान चवे थो त वञ कुंवार वारो वॻो पाए अच त तुंहिंजी शादी करायूं। बहावल ख़ान पंहिंजी धीउ खे उन ते रोके थो, पर धीउ नथी रुके ऐं चए थी त मूंखे अव्हां जी जान खां वधीक ख़्वाहिश आहे, उहा प्यारी नाहे। उन ते मीर वॾी गहरी सोच में पइजी वञे थो ऐं पोइ बहावल ख़ान खे जवाबु ॾिए थो। नादरीन, अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मीर आख़िर छो उन सां शादी नथो करे। उन जे करे त मीर ऐं मूसा तमामु बहितरीन दोस्त रहिया आहिनि। मीर जी मंग तोड़े जो अगवा थी चुकी आहे, पर मीर खे इहा पक आहे त मूसा अहिड़ी कॾहिं हरकत न कंदो ऐं इहा ॿी चाल हूंदी ऐं मीर मूसा तमामु बहितरीन दोस्त रहिया आहिनि। उन जे करे बि मीर उन खां जवाबु ॾिए थो, पर नवाब ख़ान चए थो त अगरि मीर शादी न कंदो त राणी जी शादी हाशू सां कराई वेंदी। हाणे नाज़रीन, ही दिलचस्प हिकिड़े क़िस्त आहे ऐं इन क़िस्त में वॾो सीक्वेंस आहे, छो त मीर जे लाइ ॿ रस्ता बचिया आहिनि। या राणी सां शादी करे, अगरि राणी सां शादी नथो करे त उन जे लाइ हुन जी दोस्त जी मंग बि साम्हूं आहे ऐं बहावल ख़ान बि साम्हूं आहे। भले बहावल ख़ान हुनजो दुश्मन आहे, पर बहावल ख़ान ऐं राणी खे बचाइण जी ॾिसूं था कोशिशि करे थो, या वरी कंहिं मजबूरी सबबु राणी सां शादी करे थो। ही क़िस्त जेका आहे तमामु बहितरीन क़िस्त आहे, अव्हांखे ॾाढो मज़ो ॾींदी ऐं इंशाअल्लाह अहिड़ियूं वीडियोज़ खणी अव्हां जे लाइ मां हाज़ुर थींदुसि। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, छो त मां ॾियण वारो आहियां तव्हांखे हिकु तमामु बहितरीन प्रोजेक्ट। जेॾां पेर तेॾां ख़ैर।